रगूं थियूं रबाब। ज़िक्र लाइ बि पाण खे तयारु करिणो थो पवे। जीअं निमाज़ लाइ लिबास साफ़ ऐं विज़ू लाज़मी आहे, ईअं जीअं कंहिं ॿनी खे पोखण लाइ खेड़ी बद कीण वग़ैरह वरी पाणी घुरिजे, पोइ वञी ॿिज पोखिबो। जीअं क्रिकेटर फुटबॉलर गेम खां पहिरियां ई मैदान जे चौतरफ़ चकर लॻाए जिस्म खे गरमाइश ॾींदा आहिनि। जीअं सभु सुस्ती ख़तमु थी वञे, ईअं नए ॾींहं जो आगाज़ वर्ज़िश सां कंदा आहिनि। ज़िक्र लाइ पहिरीं अनफास यानी दम खणणु, दम बंदि, साह जो अंदरि ऐं ॿाहिरि इख़राज करणु, साह खे घुटणु, दम में दम मिलाइणु, वॾा वॾा साह खणण जी आदत विझणु, जीअं सॼे जिस्म में हिकु नए मरहले जो आगाज़ थी सघे। जिस्म में हिकु जिसारत पैदा थिए, ज़हन तयारु थिए। पोइ उस्ताद चवंदो अल्लाह सां साह खे अंदरि खण ऐं हू सां साह खे ॿाहिरि कढ। ईअं वर्ज़िश कराए अल्लाह सां दम वञी अर्श ॾांहुं रुख करे वापसी में हू जी शिकिल में दिलि में दाख़िल थिए। हिकु अजीब सुरूर ऐं लुत्फ़ महसूसु थींदो वेंदो। ईं यमससकुम करहुन फ़क़द मसल क़ौम करहुम मिस्लुहु व तिल्कल अय्याम नुदाविलुहा बैनन नास वलियअलमल्लाहुल्लज़ीना आमनु व यत्तखिज़ मिनकुम शुहदा वल्लाहु ला युहिब्बुज़ ज़ालिमीन। आयत नंबर 140 अल इमरान। तर्जुमो: जेकॾहिं अव्हां खे उहद में को घाव पहुतो आहे त बेशक उन जहिड़ो घाव काफ़रनि खे बदर में पहुतो हो। ऐं ही अहिड़ा वाक़िआ आहिनि जो असीं उन्हनि माण्हुनि जे विच में फेराईंदा आहियूं त नसीहत वठनि। ऐं हिन लाइ त अल्लाह मोमिननि खे निखेड़े ऐं अव्हां मां किन खे शहीद करे। ऐं अल्लाह ज़ालिमनि खे दोस्त न रखंदो आहे। वक़्त में तब्दीली अचणी आहे, ज़िंदगी रहणी न आहे। छो न कुझु फ़ासिलनि खे बि समेटिजे। काफ़िला कुर्ब वारा काहिजनि, परे वारे खे परे सम्झणु, परे वारे खे परे सम्झण ई ग़लती में आहियूं। व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तर्जुमो: ऐं असीं ॾांहुं संदसि साह जी रग खां वधीक वेझा आहियूं। सूरह काफ़ आयत नंबर 16। पोइ त राज़ बि ॼाणींदे त कीअं न कामिलनि कुर्ब कमाया। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।